नाज़रीन, थाने बुला खान में रूहानी बुजुर्ग हज़रत शेख बाजिद जे सालियाने उर्स ऐं हज़रत अली जे जश्न विलादत जे सिलसिले में सूफ़ियानी राग रंग जी महफ़िल मुनक़िद कई वई। रिपोर्ट करे रहियो आहे शहबाज़ उमरानी। थाने बुला खान में रूहानी बुजुर्ग हज़रत शेख बाजिद रहमतुल्लाह अलैह जे सालियाने उर्स मुबारक ऐं जश्न विलादत हज़रत अली अलैहिस्सलाम जे सिलसिले में दरगाह शेख बाजिद जे अंगण ते मुज़म्मिल मेमण तरफ़ा सूफ़ियाने राग रंग जी महफ़िल मुनक़िद कई वई, जंहिंमें सैयद मुजल्ली शाह सनाई, सैयद बच्चल शाह बुखारी, ज़हीर शाह जीलानी, सैयद हुसैन शाह काज़मी, सैयद गुलाम शाह काज़मी ख़ुसूसी मेहमान जी हैसियत सां शिरकत कई। जॾहिं त महफ़िल में सैयद अलावर शाह कादम ब्राह्मणी, जानी फ़कीर रियाज़ ईसानी ऐं ॿियनि सूफ़ी फ़नकारनि सूफ़ियाना कलाम पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। जॾहिं त जवाहर लाल मोहम्मद कास्किली ऐं मुमताज़ कास्किली क़सीदा पेश कया। जॾहिं त महफ़िल में वेठल माण्हुनि सूफ़ियाननि कलामनि ते जुमरियूं पिणु हयूं। जॾहिं त इन राग रंग जी महफ़िल में कराची, हैदराबाद, सन, मांजंद, शालमानी समेत सिंध जे ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि मां वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। सूफ़ियानो राग रंग जी महफ़िल थींदी आहे मौला अली अलैहिस्सलाम जे विलादत बादशाह जे मौक़े ते ऐं शेख बाजी रहमतुल्लाह अलैह ते इहा अक़ीदत जो तोहफ़ो सूफ़ियानो राग रचाए पेश कयो वेंदो आहे। हर साल सूफ़ियानी महफ़िल जो इनक़ाद कयो वेंदो आहे जनाब मौला अली अलैहिस्सलाम जी विलादत जी निस्बत सां ऐं उन सां गॾोगॾु शेख बाजी रहमतुल्लाह अलैह जो जेको सालियानो उर्स हूंदो आहे उन्हनि सां इज्तिमाही हिकिड़ी सूफ़ियानी महफ़िल जो बंदोबस्तु कयो वेंदो आहे। पूरी सिंध खां सूफ़ी फ़क़ीर अची वेंदा आहिनि ऐं मौला अली अलैहिस्सलाम जो जेको आमद जो ॾींहुं आहे ऐं शेख बाजी रहमतुल्लाह अलैह जिन उन्हनि खे भेटा पेश कंदा आहिनि। उर्स असां कंदा आहियूं हज़रत शेख बाजी रहमतुल्लाह अलैह जो, ये अल्लाह जो वली आहे। ऐं ॿियो मौला अली अलैहिस्सलाम जे जश्न जे आमद जे सिलसिले में एडवांस में सूफ़ी राग जी महफ़िल मुनक़िद कई वेंदी आहे, जंहिंमां परे खां दोस्त जिन खे बि मोहबत सां सॾु ॾींदा आहियूं, कुर्ब जा क़दम भरे असां ॾे ईंदा आहिनि। उन्हनि में सन, शालमाणी, आमरी, सेवण, बानसईदाबाद, टलटी, जामशोरो, कोटड़ी ऐं तक़रीबन सन जा असांजा मुर्शिद पाक सैयद मुजल्ली शाह बि ईंदा आहिनि ऐं ख़ुसूसी महिमान असांजी महफ़िल जा साईं हूंदा आहिनि ऐं साईं ईंदा आहिनि। फ़क़ीर जो मेलो थींदो आहे, महफ़िल जा चार चंड लॻी वेंदा आहिनि। महफ़िल में शरीक थींदड़ माण्हुनि चयो त हर साल शेख बाजिद रहमतुल्लाह अलैह जे उर्स मुबारक ऐं जश्न विलादत हज़रत अली अलैहिस्सलाम जे सिलसिले में ही सूफ़ियाने राग रंग जी महफ़िल थींदी आहे, जंहिंमें कोस्तान समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सवे माण्हू शरीक थींदा आहिनि ऐं पंहिंजी अक़ीदत जो इज़हार कंदा आहिनि। कैमरा टीम सां गॾु शहबाज़ उमरानी, आवाज़ टीवी न्यूज़, थाणो बुला खान। अपनी कुदरत आप जाने, अपनी कुदरत आप जाने।